नाज़रीन स्पेशल ट्रांसमिशन में एक दफ़ो ॿीहर भलीकार हाणे पाण ज़िक्र कंदासीं हैदराबाद डिवीज़न के हवाले से ऐं ख़ासि तौर ते हैदराबाद शहर की जेका सियासी सूरत हाल है मकानी चूंडुनि के हवाले से उनके पाण डिस्कस कंदासीं छाकाणि त उते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं सिंध में हुकूमत कंदी है त हैदराबाद की जेका लोकल गवर्नमेंट होंदी है उहा MQM पाकिस्तान वटि होंदी है। तंहिं करे कराची ऐं हैदराबाद शहर जो जेको मसलो है असांखे सेम इन करे बि नज़र ईंदो है त पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼी ज़िम्मेवारी जेका है उहा MQM पाकिस्तान ते विझंदी है। जॾहिं त MQM पाकिस्तान साॻियूं दाहूं कंदी है त उन्हनि वटि इख्तियार ना आहिनि, पावर ना है, उन्हनि वटि उहे वसीला ना आहिनि, तंहिं करे उहे कम न करे सघिया आहिनि। हिन वक़्तु हैदराबाद में एक पासे MQM पाकिस्तान त ॿिए पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके कॉम्परस पार्टियूं आहिनि उहे बि उते मुख़्तलिफ़ जेके वार्ड में पंहिंजा उम्मीदवार बीहारिया आहिनि। हिन वक़्तु सियासी सूरत हाल गॾियल तौर ते हैदराबाद में छा आहे इन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर फ़हीम बबर सां। फ़हीम, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। हैदराबाद में कराची वारी सूरत हाल असांखे इन करे नज़र ईंदी आहे त उते मेयर हैदराबाद जेको आहे उहो MQM पाकिस्तान मां हूंदो आहे, जॾहिं त सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हूंदी आहे। MQM चवंदी आहे त असां वटि इख्तियार न आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी चवंदी आहे त हैदराबाद जो मेयर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो न आहे, इन करे असां ते ज़िम्मेवारी आयद नथी थिए। हिन वक़्तु हैदराबाद जी सूरत हाल छा है ऐं हैदराबाद में अव्हांखे छा थो लॻे त 24 जुलाई खां पोइ सेम MQM पाकिस्तान जो मेयर अव्हांखे नज़र पियो अचे या पाकिस्तान पीपल्स पार्टी अपसेट करे सघे थी मेयर हैदराबाद जे लाइ? इशफाक, वॾी वॾी महिरबानी तव्हांजी। इशफाक, बिल्कुलु सही आहे तव्हांजी ॻाल्हि त हैदराबाद ऐं जेको कराची जो स्ट्रक्चर आहे उहो सॼे सूबे खां थोरो मुख़्तलिफ़ नज़र ईंदो आहे। उन करे जो सदाईं जेका तव्हां ॻाल्हि कई त मेयर या त हैदराबाद में मेयर जेको हमेशह MQM जो हूंदो ऐं कराची में बि अहिड़ी तरीक़े सां जेको हिकिड़ी सिंधी में हिकिड़ी चवणी बि आहे त साबू हार ॾिना ॾिने हार पाता, उहो हिसाब किताब हिननि ॿिन्हिनि धुरियुनि जो लॻल हूंदो आहे। MQM चवंदी आहे त असांजो मेयर आहे पर असां वटि जेको आहे न कंहिं क़िस्म जा इख्तियारात न आहिनि, इन करे डेवलपमेंट जा कम ऐं इहे सभु हिननि जी पाकिस्तान पीपल्स पार्टी या हुकुमरान जमायत जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। नतीजे में हिन सॼी सूरत हाल में जेका आहे उहो सॼो सारो जेको बैडन आहे, सॼो सारो भोॻे जेको थो उहो शहर जो माण्हू आहे, शहर जी अवाम आहे, उहा उन शहर जे माण्हू वटि न बुनियादी सहूलियतूं मिलनि थियूं, न वरी उन्हनि खे जेको इवन पीअण जो साफ़ पाणी असां मुख़्तलिफ़ वक़्तनि में डिस्कस कंदा आया आहियूं इशफाक तव्हां सां नाज़रीन सां त हैदराबाद शहर में जेके बेसिक नीड्स जूं जेके ज़रूरत जूं शयूं आहिनि उहे अवाम खे नथियूं मिलनि। ॿियो जेको तव्हांजो सवाल तमामु घणो इंट्रस्टिंग आहे त हिन भेरे कीअं पियो लॻे ऐं हैदराबाद में मेयर जेको आहे कंहिंजो थियणु पियो वञे। त हिन वक़्तु जेका असां हैदराबाद जो स्ट्रक्चरल ऐं जेको हिन जाग्राफियाई जे हदनि जे हिसाब सां अगरि जाइज़ो वठूं त हीअ जेका हिन भेरे जेका तकबंदियूं थियूं आहिनि उन्हनि जे हिसाब सां जेको ऐं स्ट्रक्चर जेको जोड़ियो आहे उन में हैदराबाद खे सॼे जेको हैदराबाद आहे 4 तालुका आहिनि उन्हनि खे 9 टाउन म्यूनिसिपल कमेटीज़ में जेको आहे डिवाइड कयो वियो आहे। हाणे उहे 9 जेके टाउन म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि उहे सॼे इन 4 तालुकनि में आहिनि, जंहिंमें तालुको बहिराड़ी बि आहे, तालुको लतीफ़ाबाद आहे, तालुको हैदराबाद सिटी आहे, कासिमाबाद आहे। थींदो ईअं हो जो पहिरीं जेके ॿ जेके शहर जा मुख्य जेके तालुका हुआ जीअं हैदराबाद शहर ऐं लतीफ़ाबाद, उहो हैदराबाद उन में जेको वधीक जेको तादाद आहे वोटर्स जो उहो आहे MQM जो ऐं उतां ई जेको आहे MQM इलेक्ट थींदी ऐं मेयर बि जेको उते थींदो ऐं सॼे इन ॿिनि तालुकनि खे रखी करे मेट्रोपॉलिटन जो दर्जो पे ॾिनो वियो। ऐं ॿिए पासे कासिमाबाद मां पाकिस्तान पीपल्स पार्टी खटे ईंदी हुई ऐं उते जेको आहे टाउन कमेटी जो अगरि चेयरमैन जी ॻाल्हि कयूं त काशिफ शोर हो लास्ट टाइम जेको उन सेक्टर में। अहिड़े तरीक़े सां ज़िले काउंसिल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकुमरानी हुई। हिन भेरे वरी छा पियो थिए जेको ही 9 जेके टाउन म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि उहे बदल आहिनि 160 यूनियन कमेटीज़ ते। हाणे 160 यूनियन कमेटीज़ में हिन भेरे जेका MQM सां जेको थियो आहे त MQM जेको शायदि ॼाणी वाणी या वरी डेलिबरेटली इहो कयो आहे, इंट्रस्ट न आहे या हुनखे ख़बर आहे त हाणे असांखे जेको आहे सुठो रिस्पॉन्स न मिलंदो, इन करे हुन 160 यूसीन मां सिर्फ़ु 88 यूसीस ते जेको आहे पंहिंजा उम्मीदवार बीहारिया आहिनि। उन्हनि 188 जेके यूसीस आहिनि इशफाक उन्हनि मां बि लॻे ईअं थो त उन मां जेके वॾे अंग में जेके यूसीस आहिनि उते MQM जेका लॉस कंदी उन में
लॉस इन सूरत में थी सघे थो त हिकिड़े पासे PTI आहे ऐं उन खां पोइ वरी MQM खे जेको वॾे में वॾो जेको साम्हूं हुनजो हरीफ़ अचे पियो उहो वरी जेको आहे तहरीक लबैक पाकिस्तान आहे जेको जंहिंखे हाणे PTI जा टुटल माण्हू आहिनि उहे बि उन जा सपोर्टर आहिनि तहरीक लबैक पाकिस्तान जा जेको मज़हबी धड़ो आहे या मज़हबी माण्हू आहिनि उहे बि उन पासे उन्हनि जो रुख आहे। हाणे MQM जी जेका इन पासे हैदराबाद शहर में मक़बूलियत हुई या वोटर जो जेको रेशियो नज़र ईंदो हो उहो हिन भेरे घटि नज़र पियो। इवन एतिरे क़दुरु जो असां कैंपेन जी ॻाल्हि कयूं त असां सॼे शहर जी कैंपेन ते नज़र विझूं था त आज़ाद उम्मीदवारनि जा पेनाफ्लेक्स बैनर पोस्टर उहे असांखे वधीक नज़र था अचनि। MQM जेका सॼे शहर खे पंहिंजे परचुमनि सां पंहिंजे बैनर सां पंहिंजे झंडनि सां पंहिंजे जेके पार्टी जा जेके चूंडियल उम्मीदवार हूंदा या जेके बीहंदा आहिनि उम्मीदवार उन्हनि जे बैनर सां सजाईंदी। हिन भेरे अहिड़े क़िस्म जी का बि सिचुएशन किथे नज़र नथी अचे। हाणे इन सॼी सूरत हाल में इहो सिधो सो जेको फ़ाइदो आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॾांहुं वेंदे नज़र अचे पियो। इश्फाक़ हिन भेरे असां हिन वक़्तु जी अगरि कैलकुलेशन में असां नज़र विझूं त 20 खां वधीक जेके यूनियन कमेटीज़ आहिनि उहे बिना मुक़ाबले पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार विन करे चुका आहिनि जंहिंजा नोटिफिकेशन बि जारी थिया आहिनि। 20 यूनियन कमेटीज़ जो मतिलबु आहे 2 टाउन छो जो हिकिड़ो ऐं या हिकिड़े टाउन में अगरि अरिड़हं आहिनि त मुख़्तलिफ़ अगरि असां थोरो अगरि हिननि खे डिवाइड कयूं कंहिं टाउन में 18 यूनियन कमेटीज़ आहिनि कंहिं में 17 आहिनि। अगरि अहिड़े तरीक़े सां ही अगरि 20 यूनियन कमेटीज़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी बिना मुक़ाबले खटे आई आहे ऐं उन खां पोइ कासिमाबाद आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वोटर्स आहिनि तालके बाराड़ी वारे जंहिंखे मेरून कोट टंडो जाम या टंडो फज़ुल इहे जेके टाउन्स आहिनि हिते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वोटर्स आहिनि। अहिड़े रीति ते असां जेको हुसैनाबाद जंहिंमें अधु हुसैनाबाद जेको आहे उन में जेके आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा घणा वोटर्स आहिनि वरी जेको अधु आहे उन ते MQM जा वोटर्स आहिनि। त हाणे हिते जेका जोड़ जक कई वई आहे उन मां जेको नज़र अचे थो त ऐं ॿियो जेको बॉडी लैंग्वेज आहे सियासतदाननि जी जेके चूंडियल उम्मीदवारनि जी उन खां अलावा वरी वोटर्स जो जेको असीं ॾिसूं था त उन में असांखे लॻे ईअं थो त हिन भेरे जेको आहे हैदराबाद में मेयर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो अची वेंदो ऐं उन जी अच्छा फ़हीम मूंखे इहो ॿुधाइजो त अवां ॻाल्हि कई त MQM पाकिस्तान जेके आहिनि उहे पंहिंजा उम्मीदवार बि वधीक न बीहारिया आहिनि ऐं जिते उम्मीदवार बीहारिया आहिनि उहे बि लॉस कंदा ऐं उहे हाराए वेंदा त इहे ॿई मां सम्झणु थो चाहियां त MQM छो मुकमल कैंडिडेट न बीहारिया आहिनि ऐं ॿियो जेको MQM कैंडिडेट बीहारिया आहिनि त उहे छो हाराईंदा उन जी वजह या उन जा रीज़न अव्हांखे छा था लॻनि? इश्फाक़ माफ़ कजो मूं तव्हांजो बिल्कुलु सुवाल न ॿुधी सघियो आहियां तव्हांजी आवाज़ रिपीट कंदो। ॻाल्हि कई त MQM जेके आहिनि मुकमल पंहिंजा उम्मीदवार न बीहारिया आहिनि जेतिरा बि वार्ड आहिनि उन्हनि ते पहिरीं ॻाल्हि छो न बीहारिया आहिनि। ॿी ॻाल्हि इहा त MQM जिते बि उम्मीदवार बीहारिया आहिनि अवां ॻाल्हि कई त उहे बि अव्हांखे हाराईंदे नज़र पिया अचनि त MQM जिते उम्मीदवार न बीहारिया आहिनि छो न बीहारिया आहिनि ऐं जेके बीहारिया आहिनि उन्हनि जे हाराइण जी वजह छा थी सघे थी? ॾिसो इश्फाक़ हाणे ॾिसो इहे 160 जो जेको अंग आहे न 160 में अगरि इहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी अगरि MQM डेलिबरेटली कासिमाबाद ऐं टंडो जाम टंडो फज़ुल इन्हनि टाउन्स में अगरि नथी बीहारे त उते सम्झ में अचे थो छो जो उहो मुकमल तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी विन कंदी रहंदी आहे ऐं हींअर बि जेको सिनेरियो आहे ज़ाहिर वोटर्स घणा उते आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा। अगरि पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे को अगरि मुक़ाबिलो आहे साम्हूं त उते कुझु जेके असांजूं कॉम्प्रेस जमायतूं आहिनि जीअं क़ौमी अवामी तहरीक आहे या ॿिया जेके आहिनि GDA वग़ैरह आहे इन्हनि खां थोरो घणो थी सघे थो बाक़ी MQM उते न। ऐं जेको शहर जी ॻाल्हि कयूं था असां त शहर जी यूसीस ते उते त हिन भेरी जेका बॉडी लैंग्वेज आहे MQM जी उहा हुननि खे यादि थी सघे थो त MQM इहो MQM खे महसूसु थींदो हुजे त MQM पोएं टेन्यूअर्स में जेतिरो बरसो ही हुन मेयर ऐं डिप्टी मेयर रहिया आहिनि उन्हनि उन माण्हुनि खे डिलीवर करे ई न सघिया आहिनि बिल्कुलु। ऐं नतीजे में हाणे उहे माण्हू जेका उन्हनि जे बिल्कुलु ऐं हाणे त ॾिसो सोशल मीडिया जो दौरु आहे हाणे मीडिया जो दौरु आहे माण्हू अवेयर थी विया आहिनि माण्हू ॻाल्हाइनि था माण्हू सवाल पुछनि था माण्हू पंहिंजे अगरि वोट ॾियणु केरु वञे थो त उन्हनि खे सभु मिड़ी था अचनि ऐं उन्हनि खां वरी पुछाणो बि कनि था की भई तव्हां आया त आहियो तव्हां वोट वठो तव्हांखे ॾियूं बि था पर जॾहिं तव्हां पहिरीं इक़्तिदार में रहिया हो तव्हां एतिरो अर्सो इक़्तिदार में रहिया हो इन शहर हैदराबाद शहर जेको सिंध जो क़दीमी शहर आहे सिंध जो 2 नंबर वॾो शहर आहे सिंध जो पॉलिटिकल जेको वॾो हब आहे हितां ई पॉलिटिक्स जी शुरूआति थिए थी उन शहर जे माण्हुनि खे न तव्हां पीअण जो पाणी ॾेई सघिया आहियो
उन्हनि शहर जे माण्हुनि खे न तव्हां बिजली जो मसइलो हल कराए सघिया आहियो, उन्हनि शहर जे माण्हुनि जूं जेके घिटियूं आहिनि उहे टुटियल आहिनि, रोड रस्ता टुटियल आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर तबाह लॻो पियो आहे। हीअ हुकुमरानी अगरि MPM एतिरो अर्सो ताईं कंदी रही आहे, मेयर हुननि जा हुआ। उन खां अलावा असां अगरि जे सूबाई सेटअप जी ॻाल्हि कयूं त उन में 3 जेके सूबाई असेंबली जूं सीटूं आहिनि उहे MQM वटि रहियूं। इहे सभु कुझु हुजण जे बावजूदि जेको MQM जो वोटर आहे उहो तमामु हुन ॾिसां हट आहे। ऐं ॿियो त जेको रेवोल्यूशन आयो आहे, जेको माण्हुनि जी सोच सम्झ वधी ऐं चेंज थी आहे, माण्हुनि जेको हाणे पंहिंजो पैटर्न चेंज कयो आहे। PTI खां बि माण्हू नाउमीद थी विया आहिनि। हाणे जेको उर्दू स्पीकिंग जेको आहे वोटर, उन वटि जेको हाणे ॿी का स्लेक्ट रही न आहे। मां तव्हांखे हिकिड़ी वॾी इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधायां त हैदराबाद शहर जा कुझु तक अहिड़ा आहिनि जितां MQM जे मुक़ाबले में पीपल्स पार्टी जे फॉर्म तां उहे माण्हू इलेक्शन विड़ी रहिया आहिनि, उहे नौजवान विड़ी रहिया आहिनि जेके कंहिं दौर में MQM जा वॾा सरगर्म कारकुन हूंदा हुआ ऐं उहे MQM जा झंडा हणंदा, उहे MQM जा पोस्टर हणंदा। हाणे नज़र अचे थो उहे पंहिंजा पोस्टर ऐं पंहिंजा हथनि में जेको पीपल्स पार्टी जा झंडा आहिनि। मतिलबु इन मां इहो साबित थिए थो त MQM जेको आहे हिन वक़्तु जेको आहे लॉसिंग पोज़ीशन में। ठीकु आहे, कुझु अगरि सीटूं आहिनि लतीफ़ाबाद में, असां किले वारो पोर्शन ॾिसूं था, असां गाॾी खातो आहे, उन खां अलावा असीं अगरि जे क्लाथ मार्केट आहे, फ़कीर पेड़ा आहे, परेटाबाद आहे, इहे हिकिड़ा जेके मज़बूत हब आहिनि जेके MQM जा, उहे हुतां MQM लूज़ न कंदी सीटियूं उते खणंदी। पर उन जे अगेंस्ट अगरि जेके ॿियूं शयूं ॿिया हंधि जेके आहिनि उहो उतां जेको आहे लूज़ कंदे नज़र अचे थी। अच्छा फ़हीम, मूंखे इहो ॿुधाइजो त हैदराबाद जे लाइ MQM पारां मेयर जे उम्मीदवार जे लाइ कंहिंखे साम्हूं आंदो वियो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेकॾहिं को मेयर थी सघे थो त उहो केरु हूंदो? ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका वॾे में वॾी कोशिशि आहे उहा काशिफ शोरो जे लाइ जेको आहे मेयर जे लाइ नामज़दगी आहे। छो जो काशिफ शोरो खे हीउ जेको स्ट्रक्चर आहे हिन में इश्फाक़ ईअं आहे मेयर जी जेका चूंड कंदा उहे चेयरमैन जेके हूंदा यूनियन कमेटीज़ जा उहे कंदा, ऐं जेके टाउन कमेटी जे चेयरमैन जी जेको चूंड कंदा उहे जेके वाइस चेयरमैन कंदा। त हिन वक़्तु जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको स्ट्रॉन्ग तरीन ग्रुप आहे, जीअं ग्रुपिंग हले पई, जीअं हिकिड़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी में 2-3 ग्रुप हलनि पिया, हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको मेन फोकस आहे या वरी जेको क़यादत या वरी शहर जा माण्हू आहिनि उहे सभु जेको इहा परसेप्शन आहे साम्हूं त मेयर जो उम्मीदवार काशिफ शोरो हूंदो। छो जो काशिफ शोरो जाम खान शोरो जो भाउ आहे ऐं जाम खान शोरो बि सुठी पोज़ीशन में आहे हींअर पाकिस्तान पीपल्स पार्टी में, ऐं उहो किथे काफ़ी हंधनि ते जेको आहे उहो हिन शइ खे डिक्लेयर करे चुका आहिनि। बाक़ी जेका MQM जी ॻाल्हि कई त MQM वटि जेको वाज़े कंहिं क़िस्म जी का शइ नज़र अञा ताईं न आई आहे, न हुन जी ॻाल्हि ॿोल में, न हुन जी बॉडी स्ट्रक्चर में, न ई वरी किथे जेको आहे जीअं अगरि कानून गॾिजाणियूं थियनि थियूं उते किथे को अहिड़ी का शइ नथी नज़र अचे। जीअं पहिरीं इलेक्शन कैंपेन हलंदी हुई त मेयर जो नालो वेंदो तैयब मोहम्मद तैयब पियो अचे मेयर, त अहिड़े तरीक़े सां उहो नाला ॾेई छॾींदा हुआ। त हिन भेरे उतां MQM पारां जेको आहे अहिड़े क़िस्म जी का मूवमेंट नज़र न पई अचे। बाक़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो काशिफ शोरो जो नालो अची वियो आहे। अच्छा फ़हीम, काशिफ शोरो जो नालो अवां ॿुधायो पिया, छा उते उर्दू स्पीकिंग वोट जेको आहे सिंधी स्पीकिंग खां वधीक आहे? अवां जीअं ॻाल्हि कई त हैदराबाद सिटी ऐं लतीफ़ाबाद जेको तालुको आहे उन में MQM जो वोट वधीक आहे या उर्दू स्पीकिंग जेको आहे वोट वधीक आहे जेको MQM खां पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾे शिफ्ट थी वियो आहे, त छा उहो काशिफ शोरो जे नाले ते राज़ी थी सघे थो? छा उहो डिमांड न कंदो त को उर्दू स्पीकिंग माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी मां मेयर हैदराबाद थी? जेका मेयर जी सिलेक्शन थींदी उहो सिलेक्ट कंदा मेयर खे जेके चेयरमैन सिलेक्ट थींदा यूनियन कमेटीज़ जा। हाणे यूनियन कमेटीज़ जा जेतिरा जंहिंजा वधीक वोट हूंदा ज़ाहिर आहे उहो सिलेक्ट थींदो, हिते उहो पंहिंजे पसंदि जो मेयर सिलेक्ट कंदा। हाणे यूनियन कमेटी जी जेका असां उनमें जेका असां नज़र रखूं था या नज़र विझूं था, जेको अंग ख़ैर असांखे नज़र अचे पियो त वॾे अंग में जेको यूनियन कमेटीज़ आहिनि उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी विन कंदे नज़र अचे थी। नतीजे में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾे अंग में यूनियन कमेटी जा जेके चेयरमैन आहिनि उहे विन करे ईंदी त डेफिनेटली हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते जेको ईंदा। ऐं ॿी ॻाल्हि त आज़ादु जेके उम्मीदवार आहिनि ऐं उहे बि ज़ाहिर कंहिं पासे वेंदा, उहो बि घणो जेको बि अंग जेको आज़ादु उम्मीदवारनि जो थोरो हुजे या घणो हुजे उन्हनि जा बि वधीक चांसिस इहे आहिनि उहे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी ताईं शमूलियत कंदा। त इन ॾिस में जेको नज़र अचे पियो त इहे सभु जेके आहिनि वॾे तादाद में जेको वोट आहे उहो इन पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ वञे पियो। इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको मेयर अचण जा जेके चांसिस हिन वक़्तु जेके नज़र अचनि पिया उहे त बिल्कुलु ज़ाहिर नज़र अचनि पिया।
अच्छा फ़हीम, मूंखे इहो ॿुधाइजो त हैदराबाद जा इशू जेके आहिनि मुख़्तलिफ़ रहिया आहिनि। मां बि हैदराबाद में रहियो आहियां त उते बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु बिल्कुलु बि न आहे। ख़ासि तौर ते जेको हैदराबाद सिटी वारो एरिया आहे या जेको हैदर चौक आहे, स्टेशन वारो जेको साइड आहे, इते बरसाति खां पोइ वारी जेका सूरत हाल हूंदी आहे उहा तमामु घणी जेका आहे ख़राबु हूंदी आहे। ॿियो हैदराबाद जो इशू साफ़ पीअण जो पाणी मौजूदु न आहे। त इहे जेके बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर या साफ़ पीअण जो पाणी आहे या ड्रेनेज सिस्टम जेको आहे उहो मुकमल तौर तबाह आहे। त कराची वांगुरु हैदराबाद में बि को मास्टर प्लान तयारु थियो आहे जेके हींअर लोकल बॉडीज़ तहत मेयर हैदराबाद थींदा उन्हनि पारां को मंशूर ॾिनो वियो आहे, को मास्टर प्लान ॾिनो वियो आहे, या बसि रिवायती जेका सियासत थींदी रही आहे हिन वक़्तु बि उहा पई हले? को प्लानिंग न आहे, को पुछण वारो न आहे त वोट अव्हांखे छो ॾिजे, हैदराबाद जे लाइ छा थींदो, शहरनि जे लाइ छा थींदो, या अहिड़ी का बि ॻाल्हि न पई थिए? ॾिसो, मूं तव्हांखे सवेरे ॿुधायो त हिन में हिकिड़ी शइ थी आहे। माण्हू जॾहिं अचनि था न हैदराबाद जे जेके मेन सिटीज़ वारा इलाइक़ा आहिनि, जेका तव्हां चयो हैदर चौक, गादी खातो ऐं फ़कीर पिड़, टंडो आगा, 2 नंबर तलाउ, ऐं इहे जेके उहे इलाइक़ा आहिनि जेके हेठाहीं वारा इलाइक़ा आहिनि, जॾहिं बारिशूं वग़ैरह ईंदियूं आहिनि उहो ॿोॾि जो शिकार थी वेंदो आहे, अर्बन बोर्ड अची वेंदी आहे ऐं उते जेको गोॾे हेॾो पाणी बीह रहंदो आहे। उन में जेको आहे हीअ सदाईं ईअं थींदो आहे जो जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी सिचुएशन थींदी आहे, असांजी जीअं पाकिस्तान जी हुकूमत आहे या जीअं असां जेको वॾे अफ़सोस सां चवणो थो पए सिंध हुकूमत आहे, अहिड़े तरीक़े सां जेका हैदराबाद जी इंतिज़ामिया आहे उहा बि उथंदी ओॾी महिल आहे जॾहिं थींदो आहे, सभु कुझु थी वेंदो आहे। त हिन वक़्तु बि जेका हीअ बारिशूं थियूं आहिनि, अॼु बि सॼो ॾींहुं बारिश हली आहे, हिन वक़्तु बि हले पई, मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी तमामु घणो जमा थी चुको आहे। त इहे जेके आहिनि उन वक़्तु जेका स्ट्रेटेजी ठाहींदा आहिनि, उन वक़्तु जेको आहे नवां जनरेटर ईंदा आहिनि। असां बि इहो ॾिठो उन ॾींहुं जेको हिन खां पहिरीं स्पेल हलियो, उन में मोबाइलनि मां जेके जनरेटर लथा, उन्हनि जा दॿा खुलिया, उन्हनि जूं पनियूं लथियूं, ओॾी महिल उन में ऑयल पेट्रोल विझी हलायूं। त हीअ माना उहे आहिनि जेके वक़्त ते अची जेॾी महिल थींदो आहे का शइ, हिन खां प्लानिंग जी का हैदराबाद में कंहिं क़िस्म जी का स्ट्रेटेजिक प्लानिंग न थींदी आहे। ठीकु आहे फ़हीम, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, हैदराबाद जी सूरत हाल जेका कराची जीअं ई आहे ऐं हिते हर साल जॾहिं बि बरसाति पवंदी आहे त असांखे अक्सर जेके सीन आहिनि उहे कराची वारा ई नज़र ईंदा आहिनि। उते बि को बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु न आहे, ड्रेनेज सिस्टम मौजूदु न आहे, पीअण जो साफ़ पाणी मौजूदु न आहे, पर रिवायती सियासत जेका आहे उहा सालनि खां जारी आहे ऐं उहा हिन वक़्तु बि जारी आहे। 24 जुलाई खां पोइ बि जेको बि मेयर हैदराबाद मुंतख़िब थींदो उहो रिवायती सियासत कंदो, को मास्टर प्लान उतां जे लाइ तयारु न थियो आहे। स्पेशल ट्रांसमिशन में अॼु ताईं एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक़ अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।